मूसा तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे जो तू मुंहिंजे घर में निकिरी आयो आहीं? मां चवां थो ॿाहिरि निकिर ॿाहिरि। तो मुंहिंजे घर में पैर कीअं पातो आहे मुंहिंजी इजाज़त खां सवा? घर में त कदम रखी चुको हाँ चाचा भाउ। मां चवां थो पैर पोइते हटा, न त मां विसारे वेंदुसि। कुछ वक्त ला तू मुझे दोस्त है, चुप करे छॾींदोसि। लिखर चवां थो चाचा बावल जेकॾहिं मूंखे तूं पंहिंजो एॾो ई दुश्मन समझी थो त पोइ मूंसां तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। खण बंदूक करीस पूरो। तू छा थो समझी? मां तोखे बख़्श कंदुसि तुंहिंजे इन चंद लफ़्ज़नि सां? कतई कोन बख़्श कंदोसि। चुप कंदोसि। मूसा बाबा हिन वक्त होश में ना आहे। खुदा के मुझे वापस वञ। रानी मां त आयोसि चाचा बावल जी ग़लतफहमी दूर करण जे लाइ, पर जेकॾहिं ही मुंहिंजी का बि ॻाल्हि नथो ॿुधणु चाहे त पोइ मां वापसि थो वञा। वरी कॾहिं बि हिन दर ते पेर बि कोन ॾींदुसि। हाणे हिन घर में तुंहिंजी ज़रूरत बि न आहे मूसा। राह पेर हल। चाचा हिन महिल तूं वक़्त जे मथां अंधो एतबार थो करे, पर तमामु जल्द जो ई वक़्त तुंहिंजा पेर कढी तोखे खॾ में उछलाईंदो। ऐं पोइ उन खॾ मां तोखे केर बि कढी कोन सघंदो। मां न जे कंहिं खॾ में किरी पवां तोखे सहारे लाइ कोन चवंदुसि त तूं मुंहिंजी मदद कर। इहो वक़्त बि तुंहिंजे मथां तमामु जल्द अचण वारो आहे चाचा भाउ, पर पोइ तुंहिंजा सभु रस्ता बंदि थी वेंदा सवाइ पछताव जे। तूं पंहिंजे सुठनि दोस्तनि खे पाणी विञाई। खुदा हाफ़िज़ चाचा भाउ। बाबा बाबा मूसा के रोक। वक्त खां वधीक तू जो हमदर्द मूसा आहे। बाबा मां हथ थी ॿधाए, मूसा के रोक बाबा। मूसा जा ई मुंहिंजा रस्ता अलॻि थी चुका आहिनि। मूसा हाणे वञी उन्हनि जी कच्छ में वेठो आहे जिन बि मुंहिंजी इज़त में हथ विधान। मां उहे हथ ई कटे छॾींदुसि। जेके मुंहिंजी इज़त जे तरफ़ वधिया आहिनि उन्हनि खे कतई कोन बख़्श कंदुसि। मां उन्हनि खे ॿुधी छॾ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।